दवाउन की खोट, डॉक्टर की खोट समेत जुमले सहूलत की अणहूंद जरा एहतिजाज करण घर पे आयो सब खां वॾी मुतालबो असांजो इहो आहे त दवाउन की खोट पूरी कई वञे। गुज़िरियल 2-2.5 महीननि खां सकरंद तालुका दवाऊं न आहिनि इन करे ग़रीब आवाम ॾाढो परेशान थो थिए। इन हवाले सां असां मुतालबो आहे दवाउन की खोट पूरी कई वञे डॉक्टर की खोट पूरी कई वञे। 40 डॉक्टर इतने ड्यूटी आहे पघारूं खणनि था उहे ड्यूटियूं कंहिं ॿियनि था कनि या ड्यूटियूं कनि ई कोन था। असांजो चवणु इहो आहे ऐं चिता इहो था ॾियूं त असां उन्हनि डॉक्टरनि खे या हिते सकरंद में मोटायो ड्यूटियूं करायो या हितां उनखे ट्रांसफर कयो कंहिं ॿियनि त जीअं हिते नवां डॉक्टर थी सघनि। लेडी डॉक्टरनि जी जेका खोट आहे उनखे पूरो कयो त सम्झा इन हवाले सां असांजी मुतालबो आहे या जदोजहद जारी रहे। अर्ज़ तक़रीबन अस्पताल में 2 महीननि खां दवाउनि जी इंतहाई खोट आहे। ट्रामा में अचो त ट्रामा में केतिरी इमरजेंसी आहे रोज़, उनजे बावजूदि न हिते का सिरिंज आहे न का ड्रिप आहे न का इंजेक्शन आहे का शइ कोन्हे। हिकिड़ी टेबलेट बि ट्रामा सेंटर में कोन्हे का। ऐं मरीज़ अचनि था कोई तव्हां हिननि खे हिकदमि रेफर कयो अथव नवाब शाह जो त उते बि ढींग लॻंदी आहे, उते बि का शइ कोन्हे का। उते माण्हू असांखे फ़ोन था कनि उते बि का शइ कोन्हे का। हितां असांखे भॼा अथनि हुते बि दलील था थियूं। उन खां पोइ IHS जेको हिननि इदारो ठाहियो आहे पंहिंजी खाइण जे लाइ, पंहिंजी करप्शन जे लाइ, तव्हां IHS 2-2 लख रुपए 4-4 लख रुपए 3-3 लख रुपए डॉक्टर खे वठी आहे। पर जेको हिन अस्पताल में जेकॾहिं 4 डॉक्टर हुजनि उनखे 2 लख रुपए पघार त 8 लख रुपया जेके आहिनि उहे हिकिड़ी अस्पताल में ई दवाउनि मां पिया वञनि न। दवाउनि जे पैसनि मां हू डॉक्टरनि खे पिया ॾियनि। उन खां पोइ हिननि खे एतिरो अमलो समझी तदाद में हिननि जा माण्हू आहिनि उहे टोटल जेके हिननि खे पैसा मिलनि था दवाउनि जे लाइ था मिलनि, उन दवाउनि जे पैसनि मां ई डॉक्टरनि खे पैसा आहिनि पंहिंजे अमले खे पैसा पिया ॾियनि। सब खां पहिरियों नसरुल्ला मल्ला जी महिरबानी। जीअं सकरंद जे हिकिड़े अहम इशू जेको सिहत असांजो बुनियादी हक़ आहे जंहिंजे लाइ अॼु सभु दोस्त पंहिंजा कारोबार छॾे हिते पहुता आहिनि। सकरंद जी आबादी जेकी 2 लख खां मथे आहे ऐं तालका हॉस्पिटल जी पोजीशन इहा आहे त मख़सूस डॉक्टर 8-10 वेठा आहिनि, उन्हनि मां बि कुझु पोलियो ड्यूटियुनि ते वेल आहिनि। मां चवां थो त असांजा जेके बि मुतालबा आहिनि उहे पूरा कया वञनि। दवाऊं कोन मिलियूं, दवाऊं 12 वठिया 300 रुपए जी हिकिड़ी इंजेक्शन मिली आहे। माना एतिरी अॻु ताईं जो हथनि जा जेके हैंडग्लव्स वग़ैरह उहे बि असां 12 वठी ऑपरेशन कराइनि उहे 400 रुपए जा मिलिया आहिनि। माना सम्झो न दारा रबड़ जा जेके उहे बि असांखे डबल वठा माना सम्झो हिकु ॾींहुं जा 2 वठा जीअं त अॼोके हीअ एहतिजाजी मुज़ाहिरो सिर्फ़ु हिकिड़ो ई मुतालबो करे थी त सकरंद सिविल अस्पताल तालका अस्पताल मां हथरादू दवाउनि जी खोट खे ख़तमु कयो वञे ऐं हितां जा जेके डॉक्टर आहिनि जेके 40 डॉक्टर हिते मुक़ररु थियल आहिनि उहे घरनि में वेही करे पघारूं खणनि पिया, उन्हनि जी ड्यूटी हिते लाज़मी कराए ॾिनी वञे। जेकॾहिं इहे ड्यूटी लाज़मी न कंदा या दवाउनि जी खोट ख़तमु न थींदी त असांजो एहतिजाजी दाइरो अञा असां वधाईंदासीं। छाजे करे जो ही बुनियादी मसइलो आहे। हिते जेको आहे ग़रीब आवाम थी अचे, हिते मिसकिन तड़पनि था दवाउनि जे लाइ, हिननि खे दवाऊं नथियूं मिलनि। हितां जूं दवाउनि खे जेको आहे ॿिए पासे सप्लाई कयो पियो वञे, ॿिए पासे विकिरो कयो पियो वञे, इहा असां हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं। अॼोके इन एहतिजाजी मुज़ाहिरे में 12 खां 13 पार्टियूं शामिल थियल आहिनि। जेकॾहिं इहो मुतालबो असांजो न मञियो वियो त इंशाअल्लाह सकरंद जो शऊर सॼो गॾु थींदो ऐं एहतिजाजी दायरे खे वधायो वेंदो। हड़ताल बि करे सघूं था ऐं इंशाअल्लाह इन खां वधीक सख़्तु क़दम खणी सघूं था। जमीयत उलमा इस्लाम इन एहतिजाज जी भरपूर नमूने हिमायत करे थी। जी महिरबानी। बादशाह साहब बि मिलियासीं, हुन सां वाइदो कयो जेको ट्रामा सेंटर जी मेडिसिन्स आहिनि उहे असां पूरी करे ॾींदासीं, पर बदकिस्मती सां को दवाई पूरी कोन थियूं। 2 डॉक्टर 3 DHO ऑर्डर कया पर 2 डॉक्टर यानी जेको आहे पॉलिटिकली सोर्स इस्तेमालु करे हू पंहिंजी जॉइन बि न कई ऐं ट्रांसफ़र कराई वई। ही हालत आहे। हिते 40 डॉक्टरनि जी असांखे लिस्ट MS ॾेखारी आहे। जेको 40 डॉक्टर सकरंद तालका हॉस्पिटल खां पघार वठनि था, हू अलाए ड्यूटी किथे था कनि या नथा कनि या घर वेठे पघार